कंबर युद्ध फोरम तरफ़ां बिजली जे आज़ार ख़िलाफ़ जनाबाग खां एहतिजाजी रैली कढी वई। हथनि में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई वई। रैली मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। इन मौक़े ते अॻवाननि कामरेड अयाज़ बुरड़े ऐं ॿियनि चयो त गर्मी ईंदे ई वावड़ा वारनि शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि बुड़ा कॉलोनी बरकत शाह महल ऐं ॿियनि इलाइक़नि जी बिना जवाज़ गुज़िरियल 3 ॾींहनि खां बिजली बंदि करे छॾी आहे। जॾहिं त उन्हनि मथां का बि बक़ाया नाहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुताबिक़ उते शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि जी बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नवाब वली मोहम्मद में बासर माण्हुनि जी ज़ातियुनि ख़िलाफ़ ॻोठ कासिम राहू जे रवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि मोहम्मद इदरीस राहू ऐं तनवीर हुसैन राहू प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त बासर माण्हू कमरदीन राहू ऐं संदसि पुटनि सिराज ऐं जवाद राहू खेनि कूड़नि केसनि में फासाए ॿियनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां करे हुननि जी 18 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। जॾहिं त हथियारबंदनि जी मदद सां ज़मीन मां लखे पंहिंजा वण पिणु वढाए छॾिया आहिनि, जंहिं करे हू सख़्तु परेशान आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुताबिक़ हुयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk